अटकल 11वीं सदी हिजरीअ जी ॻाल्हि आहे त सिंध जे उतर वारे भाङे जो नवाब गाज़ी ख़ान मरणाणी नाले हो। संदसि मुल्क में बाबुल नाले हिकिड़ो वॾो ज़मींदार रहंदो हो, जंहिं पंहिंजी ज़मीन ते हिकिड़ो कोट ठहिरायो हो जिते सॼे अयाल सां रहंदो हो। बाबुल खे औलाद कोन हो, तंहिं करे राति ॾींहुं रब साईंअ जी दरगाह में बाॾाईंदो रहंदो हो। बाबुल खे शिकार जो घणो शौक़ु हूंदो हो, तंहिं करे हू ॾींहंनि जा ॾींहं कोट खां ॿाहिरि गुज़ारींदो हो। संदसि दस्तूर हो त जॾहिं ॿाहिरि वेंदो हो तॾहिं कोट जो ॿाहिरियों दरवाज़ो बंदि करे वेंदो हो, इन लाइ त को बि मर्द माण्हू कोट अंदरि न अचे ऐं न वरी को माण्हू कोट खां ॿाहिरि वञे। हिकिड़े ॾींहुं बाबुल शिकार ते वियो त पुठियां हिकिड़ो दरवेश वलीउल्लाह घोड़े ते सवार थी अची कोट जे दरवाज़े ते पहुतो। बंदि दरवाज़े खे तरी हयईं त खुली पियो ऐं उहो दरवेश घोड़े समेत अंदरि कोट में हलियो वियो। बाबुल जी ज़ाल हिन खे ॾिसंदे ई दांह कई त अए ख़ुदा जा बंदा, तूं केरु आहीं ऐं छो ओ मालक कोट में घिड़ी आयो आहीं? मुंहिंजे मुड़ुस खे जे ख़बर पई त तोखे तोड़े मूंखे मारे छॾींदो। हुन दरवेश जवाबु ॾिनो त माई, आउं ख़ुदा जे हुकुम सां अव्हां खे पुटु ॼमण जी बिशारत ॾियण आयो आहियां। हाणे तूं पंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजा सलाम चइजि ऐं इहा ख़ुशख़बरी बि ॿुधाइजि। माईअ जवाबु ॾिनो त साईं, हू मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदो, अवी महिरबानी करे का अहिड़ी निशानी छॾे वञो जंहिं ते हुनखे एतबार अचे। बाबुल जे घर में खजीअ जो हिकिड़ो वणु बीठल हो जो केतिरनि ॾींहंनि खां सुकी वियो हो। दरवेश उन्हीअ खजीअ ॾांहुं नज़र कई त उहा उन्हीअ दम साई थी पई ऐं फर झले बीठी। इन बाद दरवेश वञण जी कई, तंहिं ते माईअ मुड़ुस जे अचण ताईं तरसण लाइ तमामु घणो ज़ोर कयोसि, पर हू न तरसियो। दरवेश जे वञण खां पोइ माई वेंझी सेंझी हार सिंगार करे ॻाढ़ी खट ते हंधु विछाए बालम थी वेही रही। शाम जो बाबुल आयो, ॾिसे त कोट जो दरवाज़ो खुलियो पियो आहे। वरी अंदरि अचे ॾिसे त ज़ाल पाण सिंगारे वेठी आहे ऐं तमामु बहार ॾिसण में पई अचे। वेतर ज़मीन ते घोड़े जा पेर लॻल निशान ॾिसी दिलि में शक पियुसि। सो यकदमि तलवार कढी ज़ाल ते उलर करे आयो ऐं चयाईंसि त सच ॿुधाए त कहिड़ो माण्हू अॼु कोट में अंदरि आयो हो? ज़ाल अदब सां चयुसि त साईं, पहिरियों ई खजीअ ॾे नज़र करियो, पोइ भली मूंखे मारियो। मुंहिंजी ख़ता हुजे त आउं हाज़िर आहियां। बाबुल खजीअ जे वण ॾांहुं निहारियो त ॻाल्हि खे यकदमि सही वियो। तंहिं तलवार म्याण में विझी ज़ाल खे चयईं त अए बदनसीब, अहिड़ो मर्दे मौला जो असां वटि आयो त तो छो न चयुसि त आउं बि खजीअ वांगुरु सुकल आहियां ऐं मूंखे बि साओ करे वञ। माईअ चयुसि त तोखे सलाम चया अथसि ऐं चई वियो आहे त अव्हां खे पुटु ॼमंदो, पर उन जो नालो गामू रखिजो। उते बाबुल ॾाढो ख़ुशि थियो ऐं पिणु ॼमण जी बिशारत ते ख़ूब ख़ैर ख़ैरातूं करे धणीअ ताला जा शुक्राना बजा आंदाई। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ बाबुल खे पुटु ॼाओ, हुन जो नालो गामू रखियईं। गामू अञा नंढो ई हो त पिणसि बाबुल फौत थी वियो। हाणे हीउ माउ जी संभाल हेठि रहियो। अॼु नंढो सुभाणे वॾो, अची 10-12 सालनि जो थियो। हुनखे नंढे हूंदे खां ई सच ॻाल्हाइण जी आदत हुई। छा बि थी पवे पर कूड़ असल न ॻाल्हाईंदो हो। इन करे हू गामू सचार जे नाले सां मशहूर थी वियो। जीअं त संदसि ॿियो को मिटु माइटु कोन हो जो ज़मीन जी संभाल करे, तंहिं करे माई हारियुनि जे एतबार ते सॼी ॿनी उन्हनि जे हवाले करे छॾी हुई। पैदाइश मां जेको बि हिसो पती संदसि ईंदो हो सो हारी खेनि घर वेठे पहुचाए वेंदा हुआ। वटन ॾांदनि जो भलोड़ जोड़ो हो। माईअ ख़्यालु कयो त इहो जोड़ो मुर्शिद खे ॾींदसि। हिकिड़ी राति जॾहिं गामूअ सां इहा ख़बर कयईं त उहो ढगनि जो जोड़ो मुर्शिद दाता गंज बख़्श लाहौरीअ खे ॾियणो आहे, तॾहिं गामूअ चयो त अम्मा, इहो कमु आउं कंदुसि। अवल ख़ैर त सुभाणे सुबुह जो ॾांद काहे लाहौर वेंदुसि। उन राति को चोर हुननि जे घर में चोरी करण जे इरादे सां आयो हो। तंहिं समूरी हक़ीक़त वेठे ॿुधी चोर दिलि में ख़्यालु कयो त छो न सुबुह जो इहो जोड़ो ॾांदनि जो छोकिरे खां खसे वठां, मुंहिंजे लाइ इहा चोरी बस आहे। सो आहिस्ते आहिस्ते घर मां निकिरी वियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे गामू ढगनि जो जोड़ो कायूं पे वियो त वाट ते चोर अॻे ई संदसि गस झलियो बीठो हो। तंहिं अची ढगनि जे रसनि में हथु विधो। गामूअ पुछुसि त तूं केरु आहीं ऐं छो थो ॾांदनि में हथु विझी? तॾहिं चोर जवाबु ॾिनुसि त अबा, ही ॾांद मुंहिंजा आहिनि। तूं ऐं तुंहिंजी माउ राति ॻाल्हि पई कई त ही ॾांद मुर्शिद दाता गंज बख़्श जा आहिनि, सो उहो गंज बख़्श दाता आउं आहियां। मूंखे लाहौर में ई ख़बर पइजी वई, चयमि त तोखे तकलीफ़ थींदी, तंहिं करे आउं पाण वठण आयो आहियां। गामूअ इहा ॻाल्हि ॿुधी ॾांद उन चोर जे हवाले कया। चयईंसि त साईं, मूंखे पंहिंजो मुरीद कर। चोर चयो त अबा, तुंहिंजे मुरीद थियण में इम्तिहान आहे। छोकिरे चयो त बेशक मूंखां इम्तिहान वठो। पोइ चोर गामूअ जूं अखियूं ॿधी वेंदो रहियो। को बि माण्हू छोकिरे जूं अखियूं खणियो खोले त उनखे मनव करे
चए त जंहिं ॿधियूं आहिनि सो पाण ई अची खोलींदो। गामूअ खे इन ई हालत में 2-3 ॾींहं गुज़री विया। नेठि उहो साॻियो दरवेश जंहिंजी दुआ सां ॼाओ हो तंहिं चोर जी शकल में अची गामूअ जूं अखियूं छोड़ियूं ऐं मुरीद बि कयाईंसि। गामूअ अर्ज़ु कयो त साईं ॿियो को हुकुम हुजे त बंदो हाज़िर आहे। दरवेश संदसि सदाकत ॾिसी चयो त अबा कंहिंजी नौकरी न कजु, पर जेकॾहिं करीं त मालिक जो वफ़ादार नौकर थी रहिजु। ॿियो त कूड़ असल न ॻाल्हाइजु ऐं जंहिंजे मुंहं में मेहर ॾिसी उन जी ख़िदमत कजांइ। गामू मुर्शिद जी नसीहत यादि करे 3 ॾींहं पंहिंजे घर मोटी आयो। गामूअ जे जल्द मोटण ते माणस खे शक जाॻियो। दिलि में सम्झाईं त शायदि ॾांद हिन खां वाट में ई को खसे वियो आहे ऐं लाहौर वञण बदिरां वाट ताईं मोटी आयो आहे। सो पुछा ॻाछा कयईं। गामूअ सॼी ॻाल्हि करे माउ खे ॿुधाई। हुन वेचारीअ खे ॻाल्हि ते एतबार अची वियो। सम्झाईं त मुर्शिद दाता गंज बख़्श बि वॾो वली आहे, सो अची पंहिंजा ॾांद वठी वियो हूंदो। गामूअ खे बि पीउ वांगुरु शिकार जो शौक़ु हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं शिकार कंदे कंदे हिकिड़े हरण खे डोड़ाए नवाब गाज़ी ख़ान जे बादशाहीअ में वञी मारियईं ऐं हरण खणी शहर में आयो। घोड़ो हिकिड़े वण सां ॿधी पाण उन वण हेठि वेही हरण पचाइण लॻो। अञा सीख मस तयारु कयईं त ओचितो हिकिड़ीअ ॾरड़ मां हिकिड़ो कूओ निकिरी ॿाहिरि आयो जंहिंजे वात में सोनी मुहर हुई। गामूअ खे मुर्शिद जी ॻाल्हि यादि आई। हुन सम्झियो हो त मुर्शिद जो हुकुम आहे त जंहिंजे मुंहं में मेहर ॾिसी उन जो अदब कजु। सो मेहर खे मुहर ॼाणे कूए जे अॻियां अदब सां बीही रहियो ऐं अर्ज़ु कयईं त साईं बंदो हाज़िर आहे। कूओ छिरक भरे वात मां मुहर फिटी करे ॾरड़ में हलियो वियो। गामूअ मुहर खणी दिलि में चयो त महीने जो पघार त अॻुवाट ॾेई वियो आहे, हाणे हिन जी नौकरी कबी। सो सीख तयारु करे रखियईं त पहिरीं अची मालिक खाए त पोइ आउं खाईंदुसि ऐं पाण परे थी वेठो। थोरी वेर मां गुज़री त वरी उहो साॻियो कूओ ॿी मुहर वात में खणी ॾरड़ मां निकिरी आयो ऐं मुहर उते फिटी करे गोश्त खाइण लॻो। जॾहिं खाई ड्रहो करे कूओ वापसि ॾरड़ में हलियो वियो तॾहिं हुन जे वञण खां पोइ गामूअ बाक़ी बचल गोश्त खाई ॿी मुहर बि खणी क़ाबू कई। दिलि में चईं त मालिक 2 महीने जो पघार बि अॻुवाट ॾिनो आहे, तंहिं करे 2 महीना त संदसि नौकरी ज़रूरु ॾियणी अथमि। इहो ख़्यालु करे हू मुहर खणी बाज़ार में वियो। थांव सीधो सामान ऐं ॿियूं बि केतिरियूं जेकी ज़रूरी शयूं खपंदियूं हुअसि से वठी अची उन ई साॻीअ जाइ ते घर करे वेठो। किसो कोताह कूओ रोज़ानो ईंदो हो, खाधो बि खाई वेंदो हो ऐं हिकिड़ी मुहर बि छॾे वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं गामू मुहर खणी शहर में वियो। हिकिड़े दुकान तां पए मटियाई त नवाब गाज़ी ख़ान जे ख़ज़ानची ॾिसी वरितुसि। हुन खां पुछा कयईं त तूं हीअ मुहर किथां आंदी आहे? गामूअ जवाबु ॾिनुसि त जंहिंजो आउं नौकर आहियां उन ॾिनी आहे। ख़ज़ानचीअ सम्झो त को चोर आहे, तंहिं करे चयईंसि त हली पंहिंजो मालिक ॾेखार। गामू बि ख़ज़ानचीअ खे वठी उन जाइ ते वियो। खेसि विहारे खाधो तयारु करण लॻो। ख़ज़ानची हेॾां होॾां पियो निहारे त हिन जो मालिक हिते सुञ में कीअं ईंदो। गामूअ चयुसि त तूं कुझु पुछ असुल न, वेठो रह, मतां मुंहिंजो मालिक तुंहिंजो ॻाल्हाइण ॿुधी कावड़जी न वञे। इहो ॿुधी ख़ज़ानची चुप करे वेही रहियो। गामू इन जे विच में खाधो तयारु कयो। अञा थोरी वेर में थी त कूओ बि मुहर वात में विझी ॾरड़ मां निकिरी ॿाहिरि आयो ऐं मुहर ज़मीन ते फिटी करे खाधे खे लॻी वियो। ख़ज़ानची इहो हाल ॾिसी दिलि में ख़्यालु कयो त जे मुंहिंजी इज़त ख़राबु कंदो त हीउ कूओ कंदो। सो कढंदे ई पेर मां पादर ठकाव कयईं त कूओ मरी पियो। गामूअ खे जा आई चिड़, सो खणंदे ई डंडो हणे खणी ख़ज़ानचीअ खे त उहो बि दुनिया खां मोकिलाए वेंदो रहियो। पोइ गामू पंहिंजे मालिक कूए जे ॾुख में वेही रोइण पिटण लॻो। हुन जे रोइण ते माण्हू अची गॾु थिया। ॾिसनि त ख़ज़ानचीअ खे बि मारे विधो अथसि। सो सिधो विया नवाब गाज़ी ख़ान वटि ऐं वञी हक़ीक़त ॿुधायांसि। नवाब हुकुम कयो त हिकदमि गामूअ खे वठी अचो। माण्हुनि अची चयुसि त गामू हल, तोखे नवाब साहब घुरायो आहे। जवाबु ॾिनई त हाज़ुर अदा, पहिरीं पंहिंजे मालिक खे दफ़न करियां ऐं 3 ॾींहं संदसि तॾो उजारियां त पोइ हलंदुसि। नवाब जा नौकर चाकर वेंदा रहिया ऐं वञी इहा हक़ीक़त ॿुधायाऊं। जंहिं चयो त चङो, 3 ॾींहंनि खां पोइ वठी अचिजोसि। गामूअ मज़ूरनि खे हिकिड़ी हिकिड़ी सोनी मोहर ॾिनी। जिन मुला आंदो ऐं कफ़न दफ़न जो सामान गॾु करे कूए खे दफ़न कयो। ही 3 ॾींहं तॾो विझी वेठो रहियो। कांधियुनि खे बि पाण वटि रहायईं। उन्हनि जे खाधे पीते जो इंतज़ाम बि रखियईं ऐं हिकिड़ी हिकिड़ी मोहर बि खेनि ॾिनई। नेठि 3 ॾींहं पूरा थिया ऐं ही सिधो नवाब गाज़ी ख़ान जी दरबार में हाज़िर थियो। नवाब साहब पुछुसि त गामू, ख़ज़ानचीअ खे तो मारियो आहे? गामूअ जवाबु ॾिनो त हाओ साईं, मूं मारियो आहे। जेकॾहिं आउं अव्हांजो नौकर हुजां ऐं तव्हांजो को दुश्मन हुजे त आउं उन खे छॾे ॾियां? अव्हां जे ख़्याल में ही कूओ हो,
पर आउं त उनजो पगारदार नौकर हुउसि, सो उन जे दुश्मन खे किथे थो छॾियां। नवाब साहब खे हिन जो जवाबु ॾाढो वणियो ऐं चयईं त अॼु खां वठी तूं मुंहिंजो नौकर थी रहो त तो तां खून मुआफ़ करियां। गामूअ चयुसि त जेसाईं मुंहिंजो मालिक जीअरो हुजे हा त आउं कंहिं वटि नौकरी कोन करियां हा, पर हाणे हू मरी वियो आहे तॾहिं अव्हां वटि नौकरी करण लाइ हाज़ुर आहियां। किसो कोता त गामू नवाब गाज़ी खान वटि नौकरी करण लॻो। संदसि सचु ॻाल्हाइण ते नवाब खेसि तमामु घणो भाइण लॻो ऐं ॾींहों ॾींहुं पघार ऐं उहिदो वधाईंदो वियो। तां त नवाब खेसि पंहिंजो वज़ीर मुक़ररु कयोसि। नवाब गाज़ी खान वटि ॿियो बि हिकिड़ो वज़ीर बिशारत खान जतोई हूंदो हो। गामूअ ते नवाब साहब जो एतिरो राज़ ॾिसी पियो सड़ंदो हो। हर वक़्तु नवाब खान जे अॻियां इहो शिकायत पियो कंदो हो त नवाब साहब छाजो गामू सच थो ॻाल्हाए, हू वॾो ठॻु आहे। अव्हां जे दिलि खे ख़ाली वहम वेही रहियो आहे त गामू सचार आहे। नवाब खान चयो त बिशारत खान, गामू कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदो, तूं साबित करे ॾेखार त कीअं गामू कूड़ो आहे। बिशारत खान अर्ज़ु कयो त साईं, तव्हां गामूअ खां पुछी ॾिसो त संदसि पीउ जो नालो छा आहे। पोइ जे नालो ॿुधायईं त चइबो त कूड़ो आहे। नवाब साहब हिकदमि माण्हू मोकिले गामूअ खे कचहरीअ में घुरायो ऐं खांइसि पुछाईं त गामण खान, तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे। तंहिं ते जवाबु ॾिनई त साईं, मूंखे पूरी पक कान्हे त आउं कंहिंजो पुटु आहियां, तंहिं करे पीउ जो नालो ॿुधाए नथो सघां। बाक़ी इहा पक अथमि त अम्मा जो ॼणियल आहियां। वधीक ख़ातिरी वठणी अथव त अम्मा खां पुछी पोइ ॿुधाए सघंदुसि। नवाब साहब बिशारत खान खे चयो त ॿुधई गामूअ जो जवाबु, इहो कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदो। ख़ातिरी न हुअसि त पीउ जो नालो बि न ॿुधायई। वज़ीर खणी माठ कई, पर दिलि जो सूर दिलि में रहिजी वियुसि। ख़्यालु कयईं त वरी का ॿी तजवीज़ हथ करे गामूअ जो कूड़ ज़रूरु साबित कंदुसि। हिकिड़े ॾींहुं कचहरीअ में नवाब साहब सभिनी नौकरनि खे चयो त अव्हां सभई नौकर रुगो चापलूस आहियो। जेकॾहिं सचो नौकर आहे त गामू आहे। मूंखे पक आहे त सिर वञण जो ख़्यालु न कंदो, मगर कूड़ असल न ॻाल्हाईंदो। मौक़ियो ॾिसी वज़ीर जवाबु ॾिनुसि त साईं, आउं गामूअ खे कूड़ो साबित करे ॾेखारींदुसि। इहो कूड़ कीअं न ॻाल्हाईंदो, कूड़ खां सवाइ असल हली की न सघंदो। पर हिकिड़ी महिरबानी करियो त खेसि महिरी उठ चारण लाइ ॾियो त वञी बाग़ में चारे, पोइ पाण ई कूड़ न कूड़ जी ख़बर पइजी वेंदी। नवाब साहब इहा ॻाल्हि क़बूल कई ऐं गामूअ खे सॾाए चयईं त गामण खान, असांजो जतु बीमार थी पियो आहे, तोखां सवाइ कंहिं ॿिए ते भरोसो बि कोन अथमि, तंहिं करे मुंहिंजी सवारीअ जा 2 महरी उठ तूं पाण वठी वञी बाग़ में चार, जेसी ताईं जतु चङो भलो थिए। गामू हाज़ुर चई उठ काए बाग़ में अची चारण वेठो। वज़ीर हसद खां मारियल सिधो पंहिंजे घर आयो ऐं पंहिंजी धीउ खे चयईं त तूं बाग़ में वञ। उते गामू वेठो नवाब गाज़ी खान जा उठ थो चारे। कंहिं बि तरकीब सां उन्हनि मां हिकिड़ो उठ कहराए विझींसि, न त पंहिंजो ख़ैर कोन्हे। वज़ीर जी धीउ पीउ जो हुकुम ॿुधी उन महिल बाग़ में आई ऐं उते घुमण फिरण लॻी। गामूअ सम्झो त शायदि नवाब साहब जे पासे जी पहर आहे, सो वज़ीरज़ादी साम्हूं अचेसि त मुंहुं फेराए ॿिए पासे ते कयईं। वज़ीरज़ादी बि वरी अचो संदसि अॻियां बीठी त मन गामू ॻाल्हाए, पर ॿियो थियो ख़ैर। गामू जॾहिं ॾिठो त हीअ मुंहिंजी पचर नथी छॾे, सो पुछाईंसि त केरु आहीं जो बेगाननि वांगुरु पई फिरी। छोकिरीअ नरमाईअ सां जवाबु ॾिनुसि त आउं वज़ीरज़ादी आहियां, तो वटि कंहिं तमामु लाचारी कम लाइ आई आहियां। इहो हीउ त मूंखे उठ जो हियांव खपे थो, सो भलाई कर उठ कुई संदसि हियांव कढी ॾे। गामूअ इहो ॿुधी चयुसि त जे आउं नवाब साहब जो उठ कुई तोखे संदसि हियांव कढी ॾियां त हू माराए छॾींदुमि, पर इहो बि सिर ते सां ऐं तुंहिंजो कमु करियां, पर तूं उन जे एवज़ मूंखे छा ॾींदीअ। छोकिरीअ जवाबु ॾिनो त जे तूं मुंहिंजो चवणु मञे इहो कमु पूरो कंदे त पोइ मुंहिंजो सिर बि तुंहिंजे अॻियां हाज़ुर आहे। गामूअ यकदमि रसो खणी उठ खे मज़बूत ॿधी खेसि दसियो, पोइ कुही हियांव कढी छोकिरीअ जे हवाले कयईं। छोकिरीअ चयुसि त हाणे लूणु ऐं मिर्च खणी अचु त इहो हियांव पचाए ॿई गॾिजी खाऊं। वज़ीरज़ादी तमामु सुहिणी हुई, ॿियो त संदसि क़ुर्ब वारियुनि ॻाल्हियुनि खेसि मोहे विधो हो, तंहिं करे जीअं हुन चयुसि थे तीअं पए कयईं। सो छोकिरीअ जे चवण मूजिबि वियो लूणु मिर्च खणणु ऐं पुठियां छोकिरी वझु वठी हियांव खणी वेंदी रही। गामू मोटी अची ॾिसे त मार, हीअ त ठगी करे मूंखां नवाब साहब जो उठ कुहाए वेंदी रही। हाणे नवाब खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। पोइ चवणु लॻो त ॿेली गामण हाणे मारिजी वएं। पहिरें ॾींहुं ई हिकिड़ो उठ कुठो अथई, उते ई गणतियुनि में वेही रहियो। आख़िर ख़्यालु कयईं त कंहिंखां सलाह वठां। आस पास ॾिठईं त माण्हू छेणो हो ई कोन, रुगो बूढ़ा बीठा हुआ।
सो छा कयईं त 3 बूढ़नि खे ॻंढियूं ॾेई उन्हनि मां हिकिड़े ते गदी, ॿिए ते चोलो ऐं 3 ते पटको रखियईं। पोइ गदीअ वारे बूढ़े खां पुछईं त जेकॾहिं नवाब साहब पुछे त गामण उठ चरी ड्रहो कयो ऐं आउं जवाब ॾियांसि त साईं हिकिड़े उठ खे शींहुं मारे वियो त नवाब साहब एतबार कंदो? वरी पाण खे पाण ई चवण लॻो त नवाब साहब चवंदो त शींहं जो पेरो हली ॾेखार। ॿेली गामण इहा ॻाल्हि बि ठही कान, कूड़ो थी पवंदे, किथे आहे शींहं जो पेरो? अहिड़ीअ तरह वरी चोले वारे बूढ़े खां बि ईअं ई पुछईं त जेकॾहिं नवाब साहब खे ॿुधायां त धाड़ेल आया अची उठ मारे विया त वरी बि नवाब साहब चवंदो त उथ हली उन्हनि धाड़ेलनि जा पेर ॾेखार, पेर किथे आहिनि? ॿेली गामण इहा ॻाल्हि बि ठही त कान, कूड़ो थी पवंदे। वरी पटके वारे बूढ़े खां बि अहिड़ीअ तरह पुछायईं। उतां बि नाउमेद थी पाण ई पाण खे जवाब ॾिनई त गामण खान छा बि थी पवे ॻाल्हि नवाब साहब सां सची कबी। नवाब साहब चवंदो त परवाह नाहे, उठ कुठो त अरमान कोन्हे, कूड़ त कोन ॻाल्हायो अथई। गामू दिल में इहा रिथर थी, बाक़ी हिकिड़ो उठ वठी ऐं मोटी आयो। उन खां अॻु बिशारत ख़ान वज़ीर उठ जो हियांव खणी वञी नवाब साहब जे अॻियां रखियो ऐं ॿुधायांइसि त साईं जन जी सवारीअ वारो उठ अॼु गामण ख़ान कुही छॾियो आहे, हीउ उन उठ जो हियांव आहे। शाम जो गामू बाक़ी हिकिड़ो उठ ॿधी सिधो नवाब साहब जी कचहरीअ में आयो। नवाब साहब पुछुसि त गामण ख़ान कीअं उठनि खां ई ड्रहो कयो? गामूअ हथ ॿधी अर्ज़ु कयो त साईं हिकिड़ो उठ मूं कुही छॾियो। नवाब साहब हैरान थी करे पुछुसि त छो? तंहिं ते हुन समूरी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयईंसि त छोकिरी हुई तमामु सुहिणी, तंहिं करे मूं बि खणी संदसि चवणु मञियो। वरी जो अंजाम बि ॾिनई तंहिं त हेकारी मजबूर करे विधो। हाणे मूंखां ख़ता थियणी हुई, साथी वधीक साईं जन मालिक आहिनि, आउं बराबरि ॾोहारी आहियां। वज़ीर ज़ादीअ जो को बि ॾोह कोन्हे, सज़ा जेका ॾियो तंहिं लाइ आउं हाज़िर आहियां। नवाब साहब ॻाल्हि ॿुधी यकदमि उथी खेसि भाकुर पातो ऐं चयईंसि त गामण ख़ान तुंहिंजे सच ॻाल्हाइण ते मूंखे एॾी ख़ुशी थी आहे जो जेकॾहिं उठनि जो सॼो गलो कुही छॾी हां त बि परवाह न आहे। पोइ नवाब साहब बिशारत ख़ान खे चयो त ॾिठई मूं अॻे ई चयो हो त गामण ख़ान मरण क़बूलींदो पर कूड़ असुल न ॻाल्हाईंदो। हाणे तुंहिंजी धीउ गामूअ सां अंजाम करे आई आहे, तंहिं करे जल्दी इहो संग हिन खे ॾे। वज़ीर भरीअ कचहरीअ में इहा ॻाल्हि ॿुधी अंदर में सड़ी पची वियो। लाचार नवाब साहब जे हुक्म मूजिबि धीउ जो संग ॾियणो पियुसि। जीअं जीअं वज़ीर गामूअ जे ख़िलाफ़ घाट घड़ींदो थे रहियो तीअं तीअं नवाब साहब जो हुन जे मथां वधीक राज़ थींदो थे वियो। आख़िरकार वज़ीर पको इरादो कयो त कंहिं बि तरह गामूअ खे कूड़ो साबित करणो आहे। आख़िरकार हिकिड़ी रिथर थे नवाब साहब खे चयईं त साईं कचहरीअ में सभिनी खे हुकुम थे त वारे वारे सां सभु को न को नकुल ज़रूर ॿुधाए। गामूअ खे बि चइजे त उहो बि को नकुल ॿुधाए। नवाब साहब चयो त बेशक ईअं थियणु खपे। कचहरीअ में आखाणी ॿुधाइण बि कचहरीअ जी नज़ाकत आहे। सभिनी कचहरीअ वारनि खे हुकुम थियो जे वारे वारे ते नंढियूं नंढियूं आखाणियूं ॿुधाईंदा विया। पछाड़ीअ जो वारो गामूअ ते आयो ऐं खेसि हुकुम थियो त को नकुल ॿुधाए। दरअसल वज़ीर जो ख़्यालु हो त गामू बि ज़रूर का आखाणी ॿुधाईंदो, कूड़ खां सवाइ आखाणी ठहंदी कान, पाण ई कूड़ो साबित थींदो। पर गामू अॻे ई इहा ॻाल्हि सम्झी वियो हो त नवाब साहब जे हुकुम ते हिन तरह क़िसो शुरू कयो त हिकिड़े हंधि अकुल बादशाह पंहिंजे ध्यान वज़ीर लियाकत राणी मुरवत बानी कुर्ब कोटवाल ऐं दाना लश्कर सां रहंदो हो। अकुल बादशाह खे पुट ॼाओ, नालो रखियईंसि इश्क। इश्क शहज़ादो जॾहिं वॾो थियो तॾहिं ध्यान वज़ीर बादशाह खे चयो त हिन खे पढ़ाइजे, वजूद जे कोट में रहाइजे ऐं कुर्ब जो काज़ी ऐं मुहबत जो मुला संदसि उस्ताद मुक़ररु कजनि। हुन जी ख़िदमत ऐं राहत में 2 बानियूं ऐं न्याज़ नौकर पिणु ॾिना वञनि। इश्क शहज़ादो जॾहिं पढ़ी क़ाबिल थियो तॾहिं कुर्ब जे काज़ी ऐं मुहबत जे मुला बादशाह खे चयो त शहज़ादे जो इम्तिहान वठो। बादशाह इम्तिहान वरितो जंहिंमें शहज़ादो पास थियो। पोइ ध्यान वज़ीर सां सलाह कयईं त हाणे हिन खे कंहिं मुल्क जी हुकूमत ॾिजे त बादशाहीअ जो कमु सिखे। वज़ीर हुन खे तोबह जे कोट जी नवाबी ॾियण जी रिथ ॿुधाई। बादशाह क़बूल कयो। तोबह जे कोट में टहणो राज, भॼणो मुहाजण, खरखसो ज़मींदार ऐं शैतान मुखी रहंदा हुआ। तिन जो इश्क शहज़ादे जे अचण जी ख़बर ॿुधी तॾहिं सलाह कयऊं त अॻु अकुल बादशाह हो पर हींअर इश्क बादशाह थियो आहे, तंहिं करे छो न सभई शहर छॾे हलिया वञूं त इश्क बादशाह शहर ख़ाली ॾिसी पाणे वापसि हलियो वेंदो। इश्क बादशाह खे तमह जो ताज़ी, लालच जो लगाम, रिहाण जा रकीब, थांहर जा थड़ा, उलट पुलट जी अंधारी, हैरत जो हनु ऐं चालाकीअ जो चहबुक ॾिनाऊं। ही उन ते सवार थी नज़र वज़ीर ऐं ज़ुल्म कोटवाल साण करे अची तोबह जे कोट में पहुतो। छा ॾिसे त का बि रसाई थियल कान्हे। नज़र वज़ीर खां पुछईं त हिन जो सबबु छा आहे। वज़ीर चयो त
त हिते जा रहंदड़ तुंहिंजे अचण में नाराज़ आहिनि, जंहिं करे ईअं थियो आहे। इश्क बादशाह वज़ीर खे चयो त पोइ ते मोटी हलूं ऐं बाबे खां कंहिं ॿिए मुल्क जी हुकूमत वठूं। ज़ुल्म कोटवाल चयो त साईं, आउं माण्हुनि खे वठी थो अचां, पहिरियां उन्हनि खां अहवाल पुछो, पोइ भली वापसि हलो। बादशाह इहा ॻाल्हि क़बूल कई। ज़ुल्म कोटवाल मारे कुटे सभिनी माण्हुनि खे आणे इश्क बादशाह जे अॻियां हाज़ुर कयो। जंहिं खरखसी ज़मींदार ऐं शैतान मुखीअ खां पुछो त अमी कहिड़े सबब खां शहर छॾे विया आहियो? हुननि जवाब ॾिनो त बादशाह, तूं जे असां खां प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात घुरी त असीं किथां आणे ॾींदासूं। इश्क बादशाह इहो ॿुधी हुकुम कयो त इहो प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात हिकदमि आणे ॾियो। सभिनी माण्हुनि जवाब ॾिनो त उहो असीं आणे कोन सघंदासूं। बादशाह पुछो त भला उहो किथां ईंदो ऐं हुनजो ॾस पतो ॿुधायो। हुननि चयो त ओलह तरफ़ वहदत जो दरियाउ आहे, उन जे परीअं भर दिल बादशाह जी हुकूमत आहे। उन जी धीउ हुसन अफरोज़ वटि प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात आहे। इश्क बादशाह नज़र वज़ीर खे सॼी ख़बर चार वठी अचण जो हुकुम कयो। हिकिड़े ॾींहुं इश्क बादशाह महलात में वेठो हो त दरवाज़ो खड़कियो। बादशाह पुछो त केरु आहे? जवाब मिलियो त नफ़्स बादशाह तव्हांजी मुलाक़ात लाइ आयो आहे। साणसि शैतान वज़ीर, हरामी कोटवाल, लुचाई राणी, हरकत बानी ऐं बदमाश लश्कर बि आहे। इश्क बादशाह हुन खे अंदरि घुरायो। हुननि पाण में गॾिजी हाल अहवाल कया। इश्क बादशाह खांइसि प्रेम रस जे प्याले ऐं आबे हयात जो ॾस पुछो ऐं चयाईंसि त मूं पंहिंजो वज़ीर बि ओॾां ख़बर लहण लाइ मोकिलियो आहे। नफ़्स बादशाह चयुसि त प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात हथ अचणु सवलो कमु न आहे। मूंसां गॾिजी हल त आउं तोखे ओॾां वठी हलां। चरियाईअ जो चारो ॾेई सुञाईअ जी सड़क वठी अॻिते हलंदासीं त ॿियाईअ जी ॿेड़ी ईंदी, जंहिं ते चढ़ी दरिया जी ॿी भर दिल बादशाह जे मुल्क में हलंदासूं, जंहिंजे शहर में पावर जी पुलिस खे बांवर जूं बंदूकूं हूंदियूं। आउं तोखे ॾुखनि जी ॾाकण रखी कमालियत जे कोट जी चाढ़ी छॾींदुसि। पोइ तूं कुर्ब जे कंगरनि में पटको ॿधी हेठि लही वञिजि। उते हुसन अफरोज़ वटि ॿ बानियूं आहिनि, हिकिड़ी निंड ऐं ॿी गफ़लत। आराम में करार ॿ नौकर हूंदा। तूं प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात पी अचिजो त पोइ मोटी ईंदासूं। इहा सलाह बीहारियऊं त ओचितो वरी दर खड़कियो। इश्क बादशाह पुछो त केरु आहे? चयाऊंसि त फसाद बादशाह, नुक़सान वज़ीर, झगड़ो कोटवाल, जुदाई राणी, कुल्फत बानी ऐं हुल लश्कर समेत मुलाक़ात लाइ आयो आहे। इश्क बादशाह नौकरनि खे हुकुम कयो त अंदरि आणियोसि। फसाद बादशाह सां हाल अहवाल कयईं ऐं चयाईंसि त आउं नफ़्स बादशाह सां गॾिजी प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात पीअण वञां थो। फसाद बादशाह चयुसि त तूं नाहक नफ़्स सां गॾिजी वञे थो। तूं मूंसां गॾिजी हल त आउं लड़ाई करे उतां जी बादशाही बि तोखे वठी ॾियां ऐं प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात बि पीआरियां। इहो ॿुधी इश्क बादशाह साणसि पकी रिथ बीहारी। अञा थोरी वेरमई कीन गुज़री हुई त वरी दर ते ठक ठक थी। इश्क बादशाह पुछो त केरु आहे? जवाब मिलियुसि त शान बादशाह आयो आहे। साणसि मान वज़ीर, कुर्ब कोटवाल, गुण राणी, मुरवत बानी ऐं हयाओ लश्कर बि आहे। बादशाह चयो त अंदरि आणियोसि। शान बादशाह अंदरि आयो। पाण में हाल अहवाल कयऊं। शान बादशाह चयुसि त ख़बरदार मता इन्हनि फसादियुनि जे चवण ते ओॾां वञी। जेको तोखे ॿियाईअ जी ॿेड़ीअ ते चाढ़ींदो सो कीअं पार पुॼाईंदो? उते तोखे चोर करे खणी ॿधनि त इहा तुंहिंजी बेइज़ती आहे। तंहिं करे सलाह इहा आहे त जेसीं नज़र वज़ीर मोटी अचे तेसीं सबुर कर त वधीक सलाह पोइ बीहारींदासीं। अञा थोरी देरि मस गुज़री त वरी दरवाज़े ते आवाज़ थियो। बादशाह पुछो त केरु आहे? जवाब मिलियुसि त दर्द बादशाह आहे। साणसि ग़म वज़ीर, फिराक कोटवाल, गणती राणी, झोरी बानी ऐं सौदाओ लश्कर बि आहे। मुलाक़ात लाइ आयो आहे। इश्क बादशाह खेसि अंदरि घुरायो। बादशाह जी नज़र दर्द ते पई त यकदमि रोई ॾिनई। आई जा निंड बानी सा यकदमि बादशाह खे वठी वई। होॾां नज़र वज़ीर वहदत जी दरबार ते पहुतो, जिते बाज जी ॿेड़ी, मोहबत जा मल्लाह, वीचार जा वंझ, रमज़ुनि जूं रसियूं, सिक जा सड़ ऐं बिरह जूं बैरकूं ॾिठाई। मोहबत जे मलाहनि खे चयाईं त पतण ॾींदोसांइ, पर मूंखे हुन भर टपायो। मोहबत जे मलाहनि चयो त बाज जी ॿेड़ीअ ते बादशाह चढ़ंदा आहिनि, तोखे न चाढ़ींदासीं। अॻियां ॿियो पतण अथई, उते वञ। नज़र वज़ीर ॿिए पतण ते वियो। उते ॿियाईअ जी ॿेड़ीअ ते मुसीबत जे मलाह, विश्वास जा वंझ, साड़ जा सड़ ऐं बहस जूं बैरकूं ॾिठाई। उन्हनि खे चयाईं त मूंखे हुन भर टपायो। मुसीबत जे मलाह चयो त असां ॿियाईअ जी ॿेड़ीअ ते कॾहिं बि माण्हू न टपायो आहे। जेको बि ॿियाईअ जी ॿेड़ीअ ते चढ़ियो सो ॿुॾो।
तंहिं करे तूं वरी बि बाझ जी ॿेड़ीअ ते पहुच त उहा तोखे पार उकारे छॾींदी। नज़र वज़ीर मोटी उन पतण ते आयो ऐं अची मिनथूं कयईं। मोहबत जे मलाहन चयुसि त तूं तवकल जो तुरहो ॿधी वहदत जे दरिया में घिड़ी पव त इहो तोखे उकारे पार वठी वेंदो। नज़र वज़ीर तोकम जो तुरहो ॿधी वहदत जे दरिया में घिड़ी पियो त कुझु वक़्त खां पोइ हुन भर वञी पहुतो। अॻियां हिकिड़ो माण्हू बीठो हो। हुन खां पुछईं त हीउ शहर कहिड़ो आहे? हुन जवाबु ॾिनुसि त हीउ शौक़ जस शहर आहे, हिते दिल बादशाह जी हुकूमत आहे। हुन खां पुछईं त भला शहर में अंदरि किथां वञिबो? हुन जवाबु ॾिनुसि त विश्वास घिटी वठी बिरह जी बाज़ार वञी पव, उतां दिलेरीअ जो दरवाज़ो ठहियलु आहे, सो लंघी अंदरि वञ। अॻियां वरी कमालियत जो कोट अथई जंहिंखे कुर्ब जा कंगरा बि आहिनि। दरवाज़े ते पावर जी पुलिस बीठी आहे। उन्हनि खे बांवर जूं बंदूकूं आहिनि ऐं तकरार जूं तोबूं बि वटनि आहिनि। नज़र वज़ीर ॾस पतो वठी उन रस्ते वियो। विश्वास जी घिटी बिरह जी बाज़ार में आयो। छा ॾिसे त सुबहान अल्लाह, दुकान सभु खुलिया पिया आहिनि। दुकानदार बि दुकाननि ते वेठा आहिनि। हिकिड़े वॾे दुकान ते शरीयत, तरीक़त, मारिफत ऐं हक़ीक़त जो वखर रखियो आहे। दुकानदार सौदे ॾियण लाइ सॾ पिया कनि। वरी ॿिए दुकान ते माम जूं मलमलूं, सिक जूं सिल्कूं ऐं वीर जूं वाइलूं रखियल ॾिसण में आयसि। टे दुकान ते वरी ऊरचाईअ जा अंब, फिक्र जूं फरियूं, ॾुखनि जा ॾाढ़ूं ऐं ख़ुशीअ जूं खारकूं रखियल हुयूं। चौथे दुकान ते वरी फ़क़ति फिटकिड़ीअ जो हिकिड़ो वखर रखियल हो। उहो दुकानदार पियो चवे त अचो, सौदो सस्तो ऐं घणो ॾियांव। नज़र वज़ीर फ़क़ति हिक पाईअ जी फिटकिड़ी वरिती। उहा खणी न खणी सघियो, जे गेले त गेले न सघे ऐं छॾे ॾिनई। दुकानदार खे चयईं हिन मां जिंद छुटंदी या उमिरि वेई? दुकानदार चयुसि त क़यास ऐं लिहाज़ मज़ूर आहिनि, उन्हनि खे चओ त मज़ूरी कनि। हुन उन्हनि खे चयो, पर उन्हनि बि मज़ूरी करणु क़बूल न कई। चयऊंसि त दिल बादशाह जूं ॿ बानियूं हिणाई ऐं कमज़ोरी आयूं त तुंहिंजो छुटणु कोन्हे। बाक़ी जे ॿियूं ॿ बानियूं जुरत ऐं ताक़त आयूं त उहे तोखे छॾाईंदियूं। तक़दीर सां हिणाई ऐं कमज़ोर बानियूं बि अची सहेड़ियूं। हुन उन्हनि खे मिनथूं कयूं, पर उन्हनि मां हिकिड़ीअ जवाबु ॾिनुसि त चेल में सूर अथमि। ॿीअ जवाबु ॾिनो त मुंहिंजो मथो थो फिरे, असीं मज़ूरी कान कंदियूंसीं। एतिरे में जुरत ऐं ताक़त ॿ बानियूं अची वयूं। उन्हनि खे चयईं त महिरबानी करे मुंहिंजी जिंद छॾायो। उन्हनि फिटकिड़ीअ जे वखर खे मरोड़े सरोड़े खणी हिकिड़ीअ खॾ में उछलायो ऐं उन जी जिंद आज़ादु कयऊं। पोइ नज़र वज़ीर विश्वास जी घिटी लंघी दिलेरीअ जे दरवाज़े खां टपी दिल बादशाह जी कचहरीअ में पहुतो। वधी वञी सलाम कयईं। बादशाह हुन खां अहवाल पुछो। नज़र वज़ीर इश्क़ बादशाह जो समूरो अहवाल पेश कयो त प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात घुर्जे, उन लाइ आयो आहियां। बादशाह ॿुधी जवाब में चयो त अॼु राति हिते तरसी पव, सुभाणे तोखे जवाबु ॾींदासूं। किसो कोताह राति थी त बादशाह जूं ॿ राणियूं, हिक लज ऐं ॿी मरम ऐं ॿ पुट हया ऐं शर्म, ॿ बानियूं सलाह मसलिहत ऐं वीचार वज़ीर अची गॾु थिया। दिल बादशाह सभिनी खे ॿुधायो त इश्क़ बादशाह जो वज़ीर आयो आहे, प्रेम रस जे प्याले ऐं आबे हयात जी घुर थो करे। सलाह ऐं मसलिहत जवाबु ॾिनो त हुसन अफरोज़ खे घुराए जवाबु उन खां वठो, छो त कम बि उन जो आहे ऐं उहे शयूं उन वटि आहिनि। हुसन अफरोज़ ॾे माण्हू वियो। हूअ पंहिंजूं 6 सहेलियूं हस्ती, मस्ती, ख़ुदी, खूए, तकड़ ऐं कावड़ ऐं 2 नौकर फ़खुर ऐं गुरूर पाण सां वठी अची हाज़ुर थी। अचण ते खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधायूं ऐं चयाऊंसि त हाणे ॿुधाए त कहिड़ो जवाबु ॾिजे। हुसन अफरोज़ खां अॻु तकड़ ऐं कावड़ जवाबु ॾिनो त सॾाए थो इश्क़ ऐं वेहे थो तोबह जे कोट में। पाण हिते रूबरू ईंदो त प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात ॾींदासूं। सुबुह जो दिल बादशाह नज़र वज़ीर खे जवाबु ॾिनो त जे तुंहिंजो बादशाह हिते ईंदो त संदसि कमु थींदो। नज़र वज़ीर अर्ज़ु कयो त साईं, मूं घणी तकलीफ़ वरिती आहे, ॾाढो थकिजी पियो आहियां। अवी महिरबानी करे पंहिंजो माण्हू मोकिले इश्क़ बादशाह खे अहवालु ॾियो त ॾाढो चङो। दिल बादशाह इहा ॻाल्हि क़बूल करे पंहिंजा 2 नौकर न्यापो ऐं सनीहड़ो मोकिलिया। जॾहिं नौकर इश्क़ बादशाह वटि पहुता ऐं समूरो अहवाल पेश कयऊं, तॾहिं बादशाह यकदमि हलण लाइ तयारु थियो। एतिरे में अकुल बादशाह खे ख़बर पइजी वई, जंहिं चयो त इश्क़ वेंदो त वरी न ईंदो। हुन अंधार लश्कर चाढ़े मोकिलियो, जंहिंमें घबराहट जा घोड़ा ऐं हैरत जा हाथी हुआ, जिन अची तोबह जे कोट जा दरवाज़ा बंदि करे पहिरे जो इंतज़ाम रखियो। न्यापो ऐं सनीहड़ो भजंदा आया ऐं अची दिल बादशाह खे अहवाल ॿुधायूं त इश्क़ तोबह जे कोट में क़ैद थी वियो आहे। दिल बादशाह चयो त परवाह न आहे, असीं 2 बानियूं रम्ज़ ऐं तमीज़ मोकिलियूं था, उहे इश्क़ बादशाह खे गेले ईंदियूं। जॾहिं उहे 2 पहुता
पहुतियूं तॾहिं केॾांहुं विया घोड़ा त केॾांहुं विया हाथी। बानियुनि तोबह जे कोट जा दरवाज़ा खोले इश्क बादशाह खे कन खां वठी आणे बाझ जी ॿेड़ीअ ते चाढ़ियो। बाझ जी ॿेड़ीअ तां टपा ॾेई विश्वास जी घिटी वठी बिरह जी बाज़ार मां थी अची दिल बादशाह जी कचहरीअ में पहुता। इश्क बादशाह ज़ार ज़ार रोए पियो त रमज़ ऐं तमीज़ मुंहिंजा ॿई कन पटे छॾिया आहिनि। दिल बादशाह चयुसि त फ़िक्र न कर, ॾुख जा ॾींहं थोरा आहिनि। ख़ैर सां अची राति थी। दिल बादशाह हुसन अफरोज़ खे चयो त इश्क बादशाह वॾो कशालो करे हिते पहुतो आहे, हाणे हिन खे प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात पियार। हुसन अफरोज़ चयो त आउं अकेली कान ईंदसि पर पंहिंजनि नौकरनि ऐं सहेलियुनि साण ईंदसि। पोइ हूअ हार सिंगार ऐं नाज़ नखरो नौकरनि, मोहबत ऐं सोबत, हैरत ऐं इबरत, ख़ुशी ऐं ख़ूबान सहेलियूं तयारु करे पाण सां वठी आई। अची इश्क बादशाह जे अॻियां बीठी। पोइ प्रेम रस जो प्यालो ऐं आबे हयात बि पीआरियईंसि। सुबुह थियो त दिल बादशाह जी कचहरी में इश्क बादशाह हाज़िर थियो। दिल बादशाह चयुसि त पुट हाणे मोटी पंहिंजे मुल्क वञ। हिन ठह पह जवाबु ॾिनुसि त हाणे आउं तुंहिंजो आहियां ऐं तो वटि ई रहंदुसि। मुंहिंजो अकुल बादशाह सां को बि वास्तो कोन्हे ऐं न की उनखे सुञाणा। पोइ इश्क बादशाह उते ई रहण लॻो। नवाब गाज़ी ख़ान जे अॻियां गामू सचार इहा ॻाल्हि करे पूरी कई। नवाब ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि भाकुर पाए चयईं त गामण ख़ान, तोखे कूड़ो केरु चवे, तूं दुआ जो बच्चो आहीं, सो कंहिंखे वठु ई कोन ॾींदे। हाणे घणा ई ॾींहं गुज़री विया आहिनि, पंहिंजी माउ जी बि वञी ख़बर चार वठु ऐं वरी मोटी अचु। ही इनाम इकराम बि खणी वञ। गामू उन खां मोकिलाए पंहिंजे घर आयो। माणस जा पुट जी जुदाईअ में रोई रोई अंधी थी पई हुई। सा पुट सां मिलंदे ई ॾाढी ख़ुशि थी। गामू नंढे हूंदे खां ई सचार हो पर चर्चाई बि हूंदो हो। नवाब गाज़ी ख़ान जो बि मथसि तमामु घणो राज़ हो, सो बि उन ई करे जो संदसि ॻाल्हियूं खेसि वणंदियूं हुयूं। गामू ॿियनि खे त सच चई ॾींदो हो पर ख़ुदि साहब खे बि चवंदे की न गुसंदो हो। हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे त नवाब गाज़ी ख़ान ऐं गामू ॿई अकेला वेठा हुआ। नवाब साहब अतुर जी शीशी खणी उन मां ज़रो कढी पंहिंजे बुत ते थे लॻायो त इत्तेफ़ाक़ सां उन शीशीअ मां हिकु ॿ फुड़ा अतुर जा हार जी पट ते किरी पिया। नवाब साहब खां बे इख़्तियार दाह निकिरी वई त अड़े। तंहिं ते गामूअ तानो हणी चयसि त तूं बादशाह लखनि जो मालिक, हिकु ॿ फुड़े अतुर जे हारजण ते यकदमि अड़े जी दाह निकिरी वई अथई। चङो जो ॿियो धारियो माण्हू वेठल कोन आहे, न त इहो त अलाए जे छा सम्झे हा। गाज़ी ख़ान दिल में चयो त गामण जी ॻाल्हि त बिल्कुलु पूरी आहे। ज़रे अतुर जे लाइ दाह निकिरी वई अथमि पर इहो टिको पाण तां ज़रूरु लाहींदुसि, न त गामू मेणनि सां खणी छॾींदो। सो छा कयईं जो मुश्क अतुर ख़रीद करे ॻोठ जे भरिसां हिकिड़े वहंदड़ वाह में हारायईं त वाह में पाणीअ सां गॾु अतुर ऐं मुश्क जो वाह वहण लॻो ऐं ख़ुशबू पखिड़िजी वई। ईअं करे पोइ गामूअ खे चयईं त कीअं थो भाई, ॾिस असां मुश्क ऐं अतुर जा वाह वाहे छॾिया आहिनि। गामूअ चयो त हुज़ूर ही वाह त ख़ैरु पर अतुर ऐं मुश्क जा दरिया खणी वहायो त बि अड़े जो मटु न थींदा। नवाब गाज़ी ख़ान चयो त बराबरि, मूंखां बेवकूफ़ीअ सां लफ़्ज़ निकिरी वियो, हाणे छा बि करियां त इहो टिको न लहंदो। मुफ़्त ख़ज़ानो लुटाइणो आहे, तंहिं करे खणी माठ कयईं। कुझु ॾींहं गुज़रिया त नवाब साहब भरवारे ॻोठ मां माइटीअ करण जो ख़्यालु कयो। संगो मिलियुसि ऐं शादीअ जा ॾींहं बि मिलियसि। हाणे शादीअ जी तयारी थियण लॻी। जॾहिं शादीअ जी राति थी त नवाब साहब दिलि में ख़्यालु कयो त जे गामू बि शादीअ में हलंदो त उते कुंवार में या कंहिं ॿिए नमूने जी कमी पेशी ॾिसंदो त सच चवण खां रही की न सघंदो। मतां का ख़ामी ॾिसे ऐं मेणो या तानो हणे त इहा बेइज़ती आहे। इहो ख़्यालु करे गामूअ खे सॾु कयईं त गामण तूं हिते रहिजो, जो पोइते लाइ बि का एतबार जोगी पहर छॾणी आहे। तो में एतबार आहे, ॿियनि में अहिड़ो भरोसो कोन्हे। आउं सांझीअ शादी करे सुभाणे मोटी ईंदुसि। तूं मुड़ुसु थियो पुठियां सभु कम जी नज़रदारी रखियो वेठो रहिजो। गामूअ हुकुम ॿुधी खणी माठ कई। नवाब साहब जंज वठी वेंदो रहियो। विच ते दरिया पार करणो हो। नवाब पतण टपी समूरनि मीर बहरनि खे हुकुम ॾिनो त अॼु राति को बि माण्हू हिन भर न उकारजो, जे उकारियो त सज़ा मिलंदव। ईअं चई नवाब पंहिंजी जंज समेत अची सावरनि वटि पहुतो। शादीअ जा शुगुल लॻा पिया हुआ तां जो अची सिजु लथो ऐं राति पई। गामूअ हुकुम त ॿुधो पर दिलि में ख़्यालु थियुसि त ही रुगो मुंहिंजे मेणनि खां नटाए नवाब साहब मूंखे हिते रहाए वियो आहे। आउं बि छो न शादीअ जो मज़ो ॾिसी अचां। सो छा कयईं जो राति थी त ज़नानो लिबास पहिरे ॿियो नओं वॻो कुंवार लाइ हड़ में ॿधी खणी उथी हलियो। जॾहिं पतण ते आयो त मलाह हुन भर उकारियोसीं न। चए त माई नवाब साहब मनव कई आहे, मूंखे सज़ा खाइणी कोन्हे। तंहिं ते गामूअ चयसि त ए मीर बहर, आउं बि नवाब साहब जी बानी आहियां ऐं संदसि कुंवार जो वॻो रहिजी वियो आहे। इहो अॼु राति ज़रूरु खपंदो।
इन करे कीअं बि इहो वॻो जल्द पहुचाइणो आहे, न त नवाब साहब दिल में कंदो, पोइ पंहिंजी जिंद छॾाइण लाइ तो ते ॾोह हणंदसि। मुसीबत में वरी बि तूं पवंदे, मूंखे छा आहे? उते मीरबर ॾिठो त हीअ माई सच थी चवे, शादीअ जो वॻो न पहुतो त बराबरि पुछा थींदी। हीअ बानी बि चवंदी त पतण वारे मोटाए छॾियो त ॾोह सॼो मूं ते ईंदो। नवाब साहब मतां का वधीक सज़ा ॾे, सो चयईं त माई उते केतिरो वक़्तु लॻंदई। माईअ जवाबु ॾिनुसि त बसि रुगो वॻो ॾेई पोइ ते वञिणो अथमि। पतण वारे चयुसि त चङो माई, आउं तोखे पतण उकारियां थो, तूं झटपट वॻो ॾेई अचु त वरी बि पतण उकारे हुन भर करे छॾियईं। गामू ॿेड़ीअ ते चढ़ी हुन भर वञी लथो, जितां सिधो शादीअ में आयो। नवाब साहब जी शादीअ में त कई मज़ा लॻा पिया हुआ, से बि हुन ॾिठा, दिलि बि ख़ुशि कयईं। नेठि घुमंदे घुमंदे हिकिड़ीअ बानीअ खे अची पासो ॾिनई ऐं चयईंसि त अदी हिकिड़ी भलाई त कर, इन जो तोखे चङो एवज़ो ॾींदसि। तूं मूंखे नवाब साहब जी खट हेठां उमाणे छॾ, इहा ख़बर तोखे ऐं सिर्फ़ु मूंखे, आउं तुंहिंजो नालो बि ज़ाहिर न कंदसि। बानीअ हुनखे लिकाए नवाब साहब ऐं कुंवार जी खट हेठां विहारे छॾियो। खट ते वॾो हंधु विछायल हो, उन करे खट हेठां वेठल माण्हू ॾिसी न पियो सघिजे। थोरीअ देरि खां पोइ नवाब साहब कुंवार समेत खट ते वेठो। ॿियूं बानियूं घोट कुंवार खे अंदरि उमाणे दर ॿेकड़े वेंदियूं रहियूं। नवाब साहब ख़ुलासो थी पंहिंजी कुंवार सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करण लॻो। गामूअ खट जे हेठां सभु कुझु पिए ॿुधो। ख़ैर नवाब साहब ऐं कुंवार कुझु वक़्त खां पोइ आरामी थिया। गामू सभु कुझु ॿुधी सुणी खट हेठां निकितो। हुननि ॿिन्ही खे निंड में ॾिसी सिरांदीअ खां रेशमी रूमाल में वेढ़ियल खंजर रखियल हो, सो खणी सिधो पतण ते आयो ऐं पतण उकरी पंहिंजी जाइ ते पहुतो। ॿिए ॾींहुं नवाब साहब कुंवार वठी ॼञ समेत अची घर रसियो। सभिनी माण्हुनि नवाब साहब खे शादीअ जूं मुबारकूं थे ॾिनियूं। गामूअ बि नवाब खे मुबारकूं ॾिनियूं। शादीअ जे 3 ॾींहुं नवाब साहब शादीअ जी ख़ुशीअ में मजलिस कई। सभई अमीर वज़ीर ऐं ॿिया माण्हू अची गॾु थिया। कंहिं महिल गामूअ बि उहो रेशमी रूमाल में खंजर ॿधल कुल्हे ते रखी अची मजलिस में हाज़ुर थियो। खंजर ऐं रूमाल ॾिसी नवाब सुञातो ऐं गामूअ खां पुछाईं त इहो खंजर ऐं रूमाल तोखे किथां हथायो? गामूअ चयो त साईं पाण सुञाणो। नवाब गाज़ी ख़ान इहो ॿुधी सड़ी वियो ऐं चयईंसि त हैफ़ हुजई गामण, तूं मुंहिंजो हुकुम न मञियो, नेठि उते पहुते, तूं नाफ़रमान आहीं, तंहिं करे मूंखे न घुरिजी, मुंहिंजे शहर मां अॼु जो अॼु हलियो वञ। गामू वीचारो हुकुम मिलण ते हिकदमि पंहिंजा टपड़ ॿधी शहर छॾे वेंदो रहियो। गामूअ जे वञण खां पोइ नवाब साहब जी कचहरीअ मां उहो मज़ो घटि थी वियो। हुकूमत जो कारोबार सवलो न पियो हले। भला बेईमान नौकर गामूअ जे बराबरीअ में किथां था अची सघनि। थोरड़े घणे ॾींहं नवाब गाज़ी ख़ान खे अची गामू यादि पियो। सो ॻोल्हा फोला कराए खेसि घुराए ऐं परचाए पाण वटि विहारियईं ऐं हुनजो साॻियो अॻियों उहिदो क़ाइमु रखियईं। गामूअ जे अचण सां नवाब साहब जी कचहरीअ जी रौनक ई ॿी थी वई। वरी बि साॻीअ तरह अदुल थियण लॻो। अॻियों वज़ीर दिलि में पचण लॻो त कीअं बि करे गामूअ जो को कूड़ साबित करियां त खेसि हमेशा जे लाइ नवाब साहब जी दरबार मां तड़ाए कढां। सो पियो वझ ॻोल्हींदो हो। केतिरा ई ॾींहं गुज़री विया पर हुनखे को वझ ई न लॻो। उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त नवाब साहब जी हिकिड़ी ख़ासि बानीअ सां गामूअ जी दिलि थी वई। उनखे रिझाइण लाइ ॾाढियूं कोशिशूं कयईं पर बानी लेखियुसी कोन। वज़ीर इहो वझ ॾिसी बानीअ खे चयो त गामू ईअं तुंहिंजी पुठ कान छॾींदो, मुफ़्त ख्वार पई थींदीअ। हाणे हीअं कर जो गामूअ खे चओ त तो वटि जेको नवाब साहब जी सवारीअ वारो उठ आहे, जे उन जो पितो मूंखे आणे ॾींदे त पोइ आउं तोसां परची वेंदसि ऐं जीअं चवंदे तीअं कंदसि। पोइ न को गामू उठ कोहे न को पितो तोखे ॾे, ईअं जिंद छुटी पवंदई। बानी बि वज़ीर जे चवण ते लॻी। सो गामूअ खे अची चयईं त गामण, मुहबत में सिर बि क़ुर्बान कजे थो। जे तुंहिंजी मूंसां घणी मुहबत आहे त हीउ मुंहिंजो कमु कर जो बादशाह जी सवारीअ वारे उठ खे कुही उन जो पितो आणे ॾे, पोइ आउं तुंहिंजी आहियां। गामू हिकदमि हाव करे उथियो, उठ खे वठी झंग में वियो। उते कुही पितो कढी आणे बानीअ खे ॾिनई। बानी हैरान थी वई, दिलि में चयईं त मुंहिंजो बहानो त बेकार थी वियो, हाणे छा करे सघंदसि। गामू अंजाम घुरंदो, उनखे कहिड़ो जवाबु ॾींदसि। पर जॾहिं वज़ीर खे इन ॻाल्हि जी सुध पई सो ॾाढो ख़ुशि थियो त हाणे इझो थो गामूअ खे कढायां जो बिना मोकल जे नवाब जो उठ कुठो अथसि। जे कूड़ ॻाल्हाए को बहानो ठाहींदो त बि असां लाइ फ़ाइदो आहे, छो त संदसि कूड़ साबित थी पवंदो। होॾां गामू पितो त बानीअ खे ॾिनो पर दिलि में ख़्यालु आयुसि त बादशाही उठ कुई विधो अथमि। नवाब साहब मूंखां सबबु पुछंदो
त उनखे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। इहे पूर पचाईंदो झंग में मोह करे उथी हलियो। वाट ते हिकिड़ो सुकल वण ॾिठईं। दिलि में चईं त ॿेली इन्हीअ बुंड खां बि सलाह वठणु खपे। सो छा कयईं जो पंहिंजी चादर लाहे खणी बुंड खे पटको ॿधाईं। वेझो अची सलाम करे पुछाईंसि त ॿेली बुंड सलाह ॾे त बादशाह जो उठ कुई विधो अथमि, हुनजी पुछा थींदी, हाणे हुन लाइ कहिड़ो जवाबु ॾियां। वरी पाण खे पाण ई जवाबु ॾिनई त गामण सलाह इहा आहे त नवाब साहब खे जवाबु ॿुधाए त जंग में हिकिड़े शींहं उठ मारे विधो। भला जे नवाब साहब चवे त हलो हली शींहं जा पेर ॾेखार त असीं बि उन्हनि शींहनि खे मारियूं, त पेर किथे आहिनि? न गामण न, कूड़ो थी पवंदे। हाणे जे थो चवां त हिकिड़े घारे में किरी पियो, कंधु भॼी पियुसि ऐं मरी पियो, त बि ॻाल्हि वज़न में कान ईंदी। गामण कूड़ो थी पवंदे। अड़े गामण छो थो कूड़ ॻाल्हाईं? नवाब साहब खे वञी चयो त यार हो रुठो तॾहिं उठ मुंहुं कुठो, नवाब तोखे माफ़ करे छॾींदो। गामो इहे ख़्याल पचाए बुंड जी पछाड़ीअ वारी सलाह बीहारे चादर लाहे कुल्हनि ते रखी सिधो नवाब साहब वटि अची हाज़िर थियो। नवाब साहब जा कन त अॻवाट ई वज़ीर भरे छॾिया हुआ त अॼु गामूअ कहिड़ो न कचो ऐं नुक़सान वारो कमु कयो आहे। नवाब गाज़ी ख़ान त बि एतबार न पियो करे, चए त गामूअ अहिड़ो कमु बिना मोकल न कंदो, पर जे कयो हूंदाई त बि कूड़ न कंदो। हाणे भली अचे त खांइसि पुछूं। एतिरे में गामो बि पहुची वियो। नवाब साहब चयोसि त गामो अॼु देरि करे आयो आहीं। गामण चयो त साईं किन कमनि सबबि बराबरि अॼु देरि थी वई अथमि। नवाब साहब चयोसि त अॼु ख़्यालु थियो त शिकार ते वञिजे, सो मूं वारो उठ तयारु करे आओ। गामू थोरो हबिकी करे चयो त हुज़ूर यार हो रुठो तॾहिं उठ अथमि कुठो, हाणे ॾोहारी त आहियां, वणेव त माफ़ी ॾियो, वणेव त फांसी ॾियो। नवाब साहब तंहिं ते चयोसि त भला यार परतो? चईं त हाओ साईं यार परतो। तॾहिं नवाब साहब चयो त गामण जे तुंहिंजो यार तोसां परतो त उठ तो तां क़ुर्बान आहे, शल प्रीत पुख़्ती हुजे, बाक़ी उठ तोखे बख़्श आहे। वज़ीर सड़ी वियो, दिलि में चईं त ॿेली गामूअ सां त पुॼण जी जाइ कोन्हे। नवाब साहब खां बि न ॾिनो, मुंहं ते सच चयो ॾे। नवाब साहब गामूअ खे चयो त भला उहा बानी तोखे परणायूं? गामण चयो त साईं जंहिं लाइ सिर तां आसरो पलियुमि सा कीअं न क़बूल कंदुसि। पोइ नवाब साहब ॾाढी धूम धाम सां गामूअ जी शादी उन ई बानीअ सां कराए छॾी। गामू पंहिंजी ज़ाल सां ख़ुशि गुज़ारण लॻो। थोरनि घणनि ॾींहंनि गुज़रण बाद खेसि पुटु ॼाओ। ॾाढियूं ख़ुशियूं थिए थियूं। गामूअ ते नवाब साहब जो राज़ बि ॾींहों ॾींहुं वधंदो वियो। इन ई करे सभु ख़ुशि गुज़ारण लॻा ऐं हुकूमत जो सिरिश्तो बि चङीअ तरह सां हलंदो रहियो। ॾींहं गुज़रंदे देरि कान थिए, गामूअ जो पुटु अची जवान थियो। हुनखे अची शौक़ु थियो त पुट जी शादी करियां। मिट माइट त हुअसि कोन, सो धारियनि में माइटीअ जी ॻोल्हा फोला कयईं। आख़िर पैसे सां न माइट सो बि माइट थियो पवे। हिकिड़े घर में चङो ॿार जांचे उन्हनि खां संग जी घुर कयईं ऐं चयईं त अदा मुंहिंजो पुटु जवान आहे, मूं वटि संग कोन आहे जो ॾे वठि करियां, पैसा ॾियण लाइ तयारु आहियां, भलाई करे मुंहिंजे पुट खे पासे जे सुख लाइ का ज़ाल ॾियो। गामण त हो सचार, सो सच चई ॾिनई, पर हुननि माण्हुनि खे उन्हनि लफ़्ज़नि तां लॻी कावड़। चयूं घुरें थो संग ऐं करीं थो अहिड़ियूं ॻाल्हियूं। सो चयऊंसि त वञ हलियो, असां वटि संग कोन्हे। गामण चयो त ॿेली ईअं न करियो, ॿाहिरि आहियूं, का महिरबानी करियो, ॿिया कहिड़ा दर ॻोल्हियां। पर हू असुलु पीड़ो कढी बीठा, जवाबु ॾेई छॾियऊंसि। ख़ैर उन ई महिल त गामू मोटी आयो। थोरे घणे ॾींहं वरी बि रूह न रहियोसि। उन्हनि माण्हुनि वटि हली आयो। चयईं त अदा अॻे भेरे मूंखां बेवकूफ़ीअ जो अखर निकिरी वियो, मूंखे माफ़ करियो, वरी अहिड़ो अखर न ॻाल्हाईंदुसि। हाणे मूं ते वड़ो कयो, अव्हां जो अहसान मञींदुसि। मूंखे पंहिंजो माइटु करियो, ना उमेद न करियो। तॾहिं हुननि माण्हुनि चयोसि त जे पहिरियां ईअं फज़ीलत सां ॻाल्हाए संग घुरी हा त हिन खां अॻु पुटु परणाए वेठो हुजी हा। हाणे तूं 2 भेरा असां वटि हली आयो आहीं, तंहिं करे तोखे मान था ॾियूं। असां संग ॾिनो। गामू ॾाढो ख़ुशि थियो, यकदमि मिठाई विराए मङणो कयईं ऐं शादीअ जा ॾींहं वठी कमु शुरू कयईं। तंहिंखां अॻु पुट खे सम्झायईं त अबा शादी त तुंहिंजी करियां थो, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञ, परणे खां पोइ ज़ाल खे हथु न लाइजो, जो उन्हनि माण्हुनि सां जुठ करे सची कराइणी अथमि। पुट चयो त हाज़ुर अबा, जेका अव्हां जी मर्ज़ी, आउं ईअं ई कंदुसि। नेठि किन ॾींहंनि खां पोइ ख़ैर सां शादी थी गुज़री। घोटु कुंवार वठी पंहिंजे घर आयो। घोटु ॾींहं जो कुंवार सां खिले ॻाल्हाए, पर राति जो पुठी ॾेई सुम्ही पवे ऐं सॼी राति कुंवार सां ॻाल्हाए बि कोन। ईअं कंदे कंदे 5-8 ॾींहं गुज़री विया त कुंवार दिलि में कई ख़्याल आणणु लॻी। आख़िर माइटनि खे दाहूं ॾियणु शुरू कयईं त मूं मां अहिड़ा बेज़ार हुआ जो अहिड़े निकार माण्हूअ सां शादी कराई अथव, उन खां त मारे छॾियो हा त चङो हो। हीउ त मूंखां पुछे बि कोन थो, सॼी राति बूथ बूथ ते चाढ़ियूं,
मुंहुं भित ॾे करियो सुतो पियो आहे, न को ॻाल्हाए न को ॿोलाए, ॼणो आउं संदसि ज़ाल ई कान आहियां। या त खेसि सम्झायो या तलाक वठी ॾियो। छोकिरीअ जा माइट ॾाढा हैरान थिया ऐं पंहिंजे कयल कम ते पिशेमान थिया त हाणे छा कजे। हिकु ॿ दफ़ा गामूअ जे पुट खे सम्झायऊं, पर हुन ॿुधो अणॿुधो करे छॾियो। ज़ाल दाहुनि ते दाह माइटनि खे पई पहुचाए। लाचार छोकिरीअ जा माइट गामूअ वटि आया। चयऊंसि त पंहिंजे पुट खे सम्झाए, ज़ाल खे ज़ाल करे सम्झे, दुनिया में जीअं हलबो आहे ईअं हले, न त तलाक ॾेई छॾे। गामूअ जवाबु ॾिनो त अदा भली आया जीउ आया, अव्हां संग ॾिनो हो मानीअ टुकर पचाइण ऐं ॿियो घरू कम लाइ, सो हले पियो। आउं पहिरियां अव्हां वटि आयो हुउसि त मुंहिंजे पुट खे पासे जे सुख लाइ ज़ाल ॾियारियो त अव्हां मुर्गो ई चिड़ी पिया हुआ ऐं मोटाए छॾियो हुआ। तॾहिं मूं पुट खे मनो करे छॾी त बाबा मतां वधीक का हुजत रखी, मतां तुंहिंजा साहुरा अॻे खां बि ज़्यादा कावड़िजी पवनि ऐं ज़ाल खसे वञनी। इन ई लाइ बहितर आहे त सबुरु कजु। हुननि माण्हुनि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं चयऊंसि त गामू वॾो वेर वठो आहीं, ॿेली असां तौबह कई, गुनाह बख़्श कर, हाणे भलाई करे पुट खे सम्झाए। गामूअ चयो त चङो अदा, जेका तव्हांजी मर्ज़ी। अवीं ॿाहिरि हली आया आहियो त खणी थो मान ॾियां, बाक़ी इहा ॿोली हुई कान। जे पहिरीं ॻाल्हि ॿोल करियो हा त एतिरी तकलीफ़ कोन ॾिसो हा। हाणे आउं पुट खे सम्झायां थो, उमेद त वरी दाह न थींदी। पोइ पंहिंजे पुट खे सम्झायईं, जंहिंखां पोइ ॿई ज़ाल मुड़ुस ख़ुशि रहण लॻा। गाज़ी ख़ान दोदाणीअ वटि गामण ख़ान कोराई खां सवाइ ॿिया वज़ीर बि हुआ, पर गाज़ी ख़ान गामूअ खे सच ॻाल्हाइण ऐं संदसि दानाईअ सबबि तमामु घणी इज़त ॾींदो हो। गामू सचार अठें ॾींहुं गाज़ी ख़ान जो सलाम कंदो हो ऐं पघार बि ॿियनि वज़ीरनि जेतिरो खणंदो हो। ॿियनि वज़ीरनि खे इन इहा ॻाल्हि तां हसद थींदो हो त अचे बि 8 ॾींहुं ऐं पघार बि वठे असां जेतिरो। सो पिया गाज़ी ख़ान जा कन भरींदा हुआ। हू बि संदन ॻाल्हियूं ॿुधी कक थी पियो हो। सो नेठि उन्हनि वज़ीरनि खे चयईं त हू तव्हां समूरनि खां वधीक दानाव ऐं सचार आहे। वज़ीरनि चयो त जीअंदा क़िबला, असांखे सच कूड़ जी कीअं ख़बर पवे त गामू सच थो ॻाल्हाए या कूड़। गाज़ी ख़ान चयो त तव्हीं हुन जो इम्तिहान वठो ऐं हुन खां कूड़ ॻाल्हायो। बाक़ी इहो ॿुधायांव थो त गामू सचार आहे, कूड़ असल कोन ॻाल्हाईंदो। गामूअ जी इहा आदत हूंदी हुई त जॾहिं बि गाज़ी ख़ान जी दरबार में ईंदो हो तॾहिं पंहिंजी मॾी खथूर वाह जे हुन भर रखी ईंदो हो। खथूर वाह जो ओरियों कप गाज़ी ख़ान जी हद में हो ऐं ॿियो कप वरी ॿी हुकूमत में हो। गामण ख़ान इहो इन करे कंदो हो त मतां कंहिं वक़्तु बादशाह कावड़जी चवे त मुंहिंजे मुल्क मां लॾे वञ। वज़ीरनि सलाह करे रिथ बिहारी त गामण ख़ान खां पुछऊं त तूं कंहिंजो पुटु आहीं, पोइ हुन जे सच कूड़ जी समूरी ख़बर पवंदी। नवाब गाज़ी ख़ान हुननि खे वॾी ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी त भले गामण ख़ान खां कूड़ ॻाल्हायो। दस्तूर मूजिबि 8 ॾींहुं गामू सचार कचहरीअ में आयो। वज़ीरनि बि पंहिंजी रिथ मूजिबि हुनखे चयो त अदा गामण ख़ान, महिरबानी करे असांखे ॿुधाए त तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे। गामू सचार जवाब में चयो त अदा आउं अञा सग़ीर हुउसि त मुंहिंजे पीउ वफ़ात कई ऐं न वरी पंहिंजी माउ खां पीउ बाबति पुछो अथमि। हाणे जॾहिं ईंदुसि तॾहिं माउ खां बाबे जो नालो पुछी ईंदुसि। ईअं चई गामण ख़ान नवाब जो सलाम करे कचहरीअ मां उथी हलियो वियो। हुन जे वञण खां पोइ आहिस्ते आहिस्ते सभई कचहरीअ मां उथी विया। ॿिए ॾींहुं सभई वरी अची कचहरी में हाज़ुर थिया। बाक़ी गामू सचार जो 8 ॾींहुं ईंदो हो सो ग़ैर हाज़ुर रहियो। उते नवाब गाज़ी ख़ान पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खे चयो त ॾिसो, मूं अव्हांखे चयो त गामू सचार कूड़ न ॻाल्हाईंदो आहे ऐं न की अव्हां जे सवाल में कूड़ ॻाल्हायईं। हाणे 8 ॾींहुं गामण ख़ान समेत अव्हां सभिनी जो इम्तिहान वठंदुसि। उते हुननि जे दिलि में ॾकणी पई त 8 ॾींहुं गामू सचार बि ईंदो ऐं उहो त जवाबु ॾेई वेंदो, पर असांजो अलाए जे कहिड़ो हाल थींदो। अमीर वज़ीर हर रोज़ नवाब गाज़ी ख़ान जी कचहरीअ में ईंदा हुआ, पर संदन दिलि पई ॾकंदी हुई। आख़िर 8 ॾींहं ते सभई वज़ीर गामू सचार समेत अची कचहरी में हाज़ुर थिया। नवाब सभिनी जो आदुर्भाव करे हिकिड़े नौकर खे हुकुम कयो त कंहिं काठ मां ठहियल पाट आणे नवाब जे अॻियां रखी। पोइ हुन हिकिड़े वज़ीर खे हुकुम कयो त हीअ पाट खणी वञी शहर मां गिह सां मखाए अचु, पर शर्त इहो आहे त इहा पाट न पैसनि सां, न ज़ुल्म सां, न मिंथ सां मखिजे। वज़ीर पाट खणी शहर में वियो। घणियूं ई अटकलूं कयईं, पर गिह सां पाट मखिजी न मिली। अहिड़ीअ तरह ॿिया वज़ीर बि पाट खणी बाज़ार में विया, पर साॻीअ हालत में मोटाए आया। बाक़ी वञी गामू सचार रहियो। उहो बि हुननि वांगुरु पाट खणी हलियो ऐं सिधो नवाब जे हिकिड़े मूदीअ वटि वियो ऐं हुनखे चयईं त गिह सां पाट भरे ॾे। जॾहिं मूदीअ हुनखे पाट भरे ॾिनी तॾहिं गामण ख़ान चयुसि त इहो गिह नवाब गाज़ी ख़ान घुरायो आहे। तंहिं ते मूदीअ पाट वराए
वठी उन मां गिहु लाहे चयो त गामण ख़ान नवाब ख़ान जे खाइण जहिड़ो मूं वटि नाहे। इहो ॿुधी हू ठली पाट खणी सिधो दरबार में आयो ऐं मखियल पाट खे नवाब साहब जे अॻियां रखियईं। अमीर वज़ीर हैरान थी विया ऐं चयऊं त गामण ख़ान ज़रूर नवाब जे नाले दड़को ॾेई पाट मखाए आयो आहे। तंहिं ते नवाब हुननि जी ख़ातिरीअ जे लाइ मोदीअ खे घुराए खांइसि पुछो त तो हिन खे इहा पाट कीअं मखे ॾिनी। हुन चयो त साईं मूंखे गामण ख़ान पाट ॾेई गिहु वरितो। जॾहिं मूं गिह जी पाट भरी तॾहिं चयईं त हीअ पाट मूंखे नवाब साहब ॾिनी आहे। पोइ ॾिठुमि त अव्हां जे खाइण जहिड़ो गिहु कोन हो, तंहिं करे मूं वरी पाट ख़ाली करे ऐं खेसि मोटाए ॾिनी। बाक़ी मूंखे न को सवाल कयईं, न को पैसा ॾिनई, न वरी ज़बरदस्ती कयईं। इहा हक़ीक़त ॿुधी नवाब गामू सचार खे आफ़रीन ॾिनी ऐं चयईंसि त तूं बेशक सचार ऐं क़यामत ताईं सचार सॾिबे। दोस्तो, हीअ हुई तारीख़ी ॻाल्हि गामू सचार जी। उमेद कजे थी त तव्हांखे हीअ वीडियो ज़रूर पसंदि आई हूंदी। थोरी वीडियो डिघी हुई, उन जे लाइ मुआज़रत। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ गामू सचार जी कहाणी डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जी लिखियल हुई, जेका अव्हां जी ख़िदमत में पेश कई वई। हाणे ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान कादर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। इंशा अल्लाह वरी ॿी वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं अल्लाह वाही।